नाज़रीन F9 न्यूज़ में भली कार दादूमा लाबक जतोई जी रिपोर्ट आहे त हर साल जी हिन साल भी मुर्शिद अमीर पीर जो मेलो तमाम जोश ऐं जज़्बे सां थी रहियो आहे। मुर्शिद अमीर पीर जे मेले में ईंदड़ ज़ाइरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मेलो तमाम घणे अरसे खां लॻी रहियो आहे। इन मेले में पूरी सिंध मां ईंदड़ दुकानदार झूला, चिड़ियाघर, मौज जा खूह, सर्कस लॻंदा आहिनि। आसपास जे ॻोठनि ऐं शहरनि खां नंढा तोड़े वॾा तफ़रीह करे इंजॉय कंदा आहिनि। हिन मेले में रांदीकनि खां वठी किशमिश, पकी मिठाइनि ऐं खाइण पीअण जा वॾा दुकान लगाया वेंदा आहिनि। तमामु वॾो सिंगारिया वेंदा आहिनि। इन बहितरीन दुकानदार सिंगरनि खे पिणु इनाम ॾिनो वेंदो आहे। हिन मेले में ईंदड़ माण्हुनि ॿुधायो त हिते मलाखड़ो वॾे पैमाने ते थींदो आहे, जिते सिंध तोड़े पंजाब, पेशावर खां मल ईंदा आहिनि, जेकी हितां वॾा दाद हासिल करे वेंदा आहिनि। ज़ाइरीन वधीक ॿुधायो त हिन मेले में सिंध जे कुंड कुड़िछ मां शौक़ीन उठ घोड़ा काए ईंदा आहिनि। उठ घोड़नि जी ड्रोड़ पिणु थींदी आहे, जिते उठ घोड़ो ड्रोड़ खणी ईंदड़ उन्हनि खे पिणु वॾा इनामनि सां नवाज़ियो वेंदो आहे। मेले में एसएसपी दादू शबीर सेठार जी हिदायतनि मूजिब सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। हर पासे खां पुलिस जा जवान ड्यूटी सरंजाम ॾेई रहिया आहिनि।